भंडार आयो ही बारगाहे रसूल में जेका नाम पेश करण ईंदा उहे साईं जन जाति सां तालुक रखंदा पाण बहितरीन ड्रामे जा हिदायतकार आहिनि ऐं सदन में जेका ॿी ख़ुसूसियत आहे उहा इहा त पाण बहितरीन मज़ाहिया शाइर आहिनि यकीनन तव्हांखे इंतज़ारु तव्हांजो वधी वियो हूंदो त आउं अर्ज़ु कंदुसि मोहतरम साईं मोहम्मद احسان नहड़ियो साहब जन खे जेके स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो शाइर पेश कनि। शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो गैरान भी वसियो ऐं नव सौ निखार आयो ज़ुल्मत जे दौर दौरन हर जा कयो अंधेरो ज़ुल्मत जे दौर दौरन हर जा कयो अंधेरो कारण सां कटण में रोशन करार आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो वैरान भी वसियो ऐं नव सौ निखार आयो महफूज़ कोन कंहिंजी इज़त हुई ऐं दौलत महफूज़ कोन कंहिंजी इज़त हुई ऐं दौलत अहिड़े समय सभिनि लाइ बंदी हिसार आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो वैरान भी वसियो ऐं नव सौ निखार आयो मुनसिब मिज़ाज मुंहिंजो आता हो जाए जो मकान मुनसिब मिज़ाज मुंहिंजो आता हो जाए जो मकान सो मामला निबेरण कम सन हजार आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो वैरान भी वसियो ऐं नव सौ निखार आयो खैर जो गुलन खां नाज़ुक गुल गुलाबी खैर जो गुलन खां नाज़ुक गुल गुलाबी शरलाए पर सरापा पंजी बुखार आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो वीरान भी वसियो ऐं नव सौ निखार आयो बाइस बनियो नोड़िया आसिम जे आज कहते हैं बाइस बनियो नोड़िया आसिम जे आज कहते हैं अगर भले अचण सां भूते बाहर आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो बाइस बनियो नोड़िया आसिम जे आज कहते हैं बाइस बनियो नोड़िया आसिम जे आज कहते हैं अगर भले अचण सां भूते बाहर आयो शाफी खणी शफा जा शाही भंडार आयो वीरान भी वसियो ऐं नव सौ निखार आयो।